Welcome to Time News Studios. You are watching 9 PM Bulletin. पाकिस्तान पहुतल IMF वफ़द जी APR चेयरमैन राशिद लंगड़ियाल सां मुलाक़ात। IMF के APR में ऑडिट मामलन ते ब्रीफिंग ॾिनी वई। उन खां अॻु IMF मिशन नाणे खाते जे सेक्रेटरी सां मुलाक़ात कई। ज़रिए मूजिब IMF रियल एस्टेट शोबे में चोरी रोकण जो मुतालबो कंदे चयो त मिल्कियतनि जी ग़लत मालियत ॾेखारींदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई करणी पवंदी। पाकिस्तान रियल एस्टेट रेगुलेटरी खे फ़ाल करण जी ख़ातिरी कराई। IMF मिशन पावर डिवीज़न ऐं स्टेट बैंक जे अमलदारनि सां बि ॻाल्हियूं कंदो। पॉलिसी सतह ते ॻाल्हियुनि में नाणे जो वफ़ाक़ी वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब पाकिस्तानी वफ़द जी क़यादत कंदो। IMF खे $17 अरब कर्ज़ प्रोग्राम जी शर्तुनि ते अमल ऐं हलंदड़ माली साल जी पहिरीं छिमाही रिपोर्ट पेश कई वेंदी। IMF वफ़द पाकिस्तान खे $1 ॾांहुं $1 अरब जारी करण बाबति सिफ़ारिशूं तयारु कंदो। मुल्क में महांगाई की शरह में वधिक घटिताई। फरवरी में महांगाई की शरह घटिजी 1 ॾांहुं 5% थी वई। शुमारियात खाते मूजिब जनवरी 2025 में महांगाई की शरह 2 ॾांहुं 1% हुई। फरवरी में महांगाई की शरह 2 ॾांहुं 8% घटिजी वई। वफ़ाक़ी नाणे वारी वज़ारत फरवरी में महांगाई की शरह 2 खां 3% थियण जो काथो लगायो हो। पेट्रोल डीलर्स हुकूमत सां ॻाल्हियुनि बाद सुभाणे ॾिनल हड़ताल जो सॾु वापसि वठी छॾियो। पेट्रोलियम जे वफ़ाक़ी वज़ीर मुसद्दिक़ मलिक सां डीलर्स की मुलाक़ात दौरान ओघरा अमलदार भी मौजूद हुआ। ज़रियनि मूजिब पेट्रोलियम डीलर्स तेल के अघनि के डीरेगुलेट करण वाली तजवीज़ की मुखालफ़त कई। हुकूमत पारां पेट्रोलियम शोबे के डीरेगुलेट करण वारे अमल में डीलर्स का राय वरती वई। हुकूमत सां ॻाल्हियुनि बाद पेट्रोलियम डीलर्स के तर्जुमान सुभाणे वारी हड़ताल जो सॾु वापसि वठण जो ऐलान कयो। पिम्स अस्पताल के 4 डॉक्टर्स ते बदल मेडिकल बोर्ड जो अडियाला जेल में PTI बानी जो तिबी मुआयनो। जेल ज़रिए मूजिब डॉक्टर्स तिबी मुआयने बाद PTI बानी के कुछ दवाऊं तजवीज़ कयूं। डॉक्टर्स की टीम PTI बानी के कन की तबियत मुआयने लाए जेल पहुती हुई। PTI तर्जुमान पारां बानी सां मुलाक़ातुनि जी बंदिश ते ॻणिती ज़ाहिर। शेख वकास अकरम चयो आहे त अदालती हुकुमनि बावजूद बानी सां मिलण नथो ॾिनो वञे। PTI बानी के दहशतगर्दनि जी कैद में रखियो वियो आहे। संदसि सेहत बाबति पूरी प्रोपेगेंडा थी रही है। बोर्ड में असांजा डॉक्टर्स शामिल करे बानी जो रोज़ानो बुनियादुनि ते तिबी मुआयनो कयो वञे। सिविलियन जा केस फौजी अदालतुनि खां दहशतगर्दी ट्रोड़ अदालतुनि में मुंतकिल थियनि त ट्रायल किथां शुरू थींदो। सुप्रीम कोर्ट में सिविलियन से मिलिट्री ट्रायल बाबति केस ते ॿुधणी दौरान जस्टिस मोहम्मद अली मज़हर जो सवाल। जस्टिस अमीनुद्दीन की सरबराही में आइनी बेंच इंट्रा कोर्ट अभियुनि ते ॿुधणी हलाई। जस्टिस हसन नज़र पुछो त छा पुलिस की जांच सुस्त ऐं मिलिट्री जांच तेज़ हुई। सिविल सोसाइटी के वकील चयो त मसइले की पाड़ जवाबदारनि जे हवालगी जो लामहदूद अख्तियार है। जस्टिस जमाल मंदोखेल पुछो त छा दहशतगर्दी ट्रोड़ अदालत हवालगी की दरख्वास्त रद्द करे सघे थी। वकील फैसल सिद्दीकी चयो त अदालत वटि हवालगी की दरख्वास्त रद्द करण जो अख्तियार है। जस्टिस मोहम्मद अली मज़हर सवाल पुछो त छा अदालत जवाबदारनि की नोटिस करण बिना कमांडिंग ऑफिसर की दरख्वास्त से फैसलो ॾिनो हो। जस्टिस जमाल मंदोखेल चयो त सेक्शन 94 उन्हनि ते लागू थिए थो जेकी आर्मी एक्ट जे ताबे हुजनि। ADC जे फैसले खां पोइ जवाबदार आर्मी एक्ट जे ताबे थी विया। ATC कमांडिंग ऑफिसर की दरख्वास्त के रद्द भी करे सघे थी। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी सां सिंध के वॾे वज़ीर मुराद अली शाह बलूचिस्तान के वॾे वज़ीर सरफराज़ बुगटी की मुलाक़ात। बिन्हीं वॾनि वज़ीरनि पंहिंजी हुकूमत की कारकर्दगी का आगाह कयो। बलूचिस्तान के वॾे वज़ीर सूबे में सिक्योरिटी सूरत हाल ते ब्रीफिंग ॾिनी। सिंध के वॾे वज़ीर सूबे में जारी तरक्याती रिथाउनि बाबति आगाह कयो। पीपल्स पार्टी चेयरमैन हिदायत कई त सिंध बलूचिस्तान जा मसला हल करण लाइ समूरा वसीला क़दम आंदा वञनि। कराची के इलाके बोट मिसल में तशद्दुद जो शिकार शहरी है जवाबदार शाहज़ैद मरी में ठा थी वियो। शहरी पारां वाक़े जो केस वापस वठण जो ऐलान। मुतासिर शहरी बरकत सूबरो ठा अचण की तस्दीक कंदे चयो आहे त शाहज़ैन जो वालिद गज़ैन मरी ऐं नादिर मक्सी लड़ी आया हुआ। शाहज़ैन मरी जे वालिद मञियो त संदसि पुट नाइंसाफ़ी कई। असां वॾनि जे अचण ते जवाबदारनि खे माफ़ करे छॾियो। अदालत मां जल्द केस वापस वठंदुसि। बे पासे IG तशद्दुद में मुलविस शाहज़ैद मरी गुलाम कादिर की गिरफ़्तारी लाइ बलूचिस्तान सरकार का मदद घुरे वरती। IG सिंध गुलाम नबी मेमण बलूचिस्तान सरकार से राब्ते लाइ गृह सेक्रेटरी के ख़त लिखी छॾियो। ख़त में रूपोश जवाबदार शाहज़ैद मरी गुलाम कादिर की गिरफ़्तारी लाइ बलूचिस्तान सरकार के दरख्वास्त कई वञे। वाक़े बाद शाहज़ैद मरी जा 5 सिक्योरिटी गार्ड्स गिरफ़्तार थिया हुआ। मुस्तफ़ा आमिर कत्ल केस जो अकेलो शाहिद आहियां। पुलिस मूं ते तशद्दुद कयो आहे। बयान तब्दील करण लाइ दबाव विधो पियो वञे। मुस्तफ़ा आमिर अगवा ऐं कत्ल केस में गिरफ़्तार शिराज जो अदालत वारो एतराफ़ी बयान ॾियण खां इनकार।
शरीक जवाबदार शिराज अदालत के ॿुधायो त अरमग़ान संद साॾो मुस्तफ़ा के बेदर्दी सां क़त्ल कयो। मूंखे हिन केस में बेॾोह गिलियो पियो वञे। अरमग़ान लोही राड सां मुस्तफ़ा खे क़त्ल करण बाद मूंखे बि गन पॉइंट ते बलोचिस्तान वठी वियो हो। पुलिस जी हिरासत में दॿाउ विधो वियो त ॾोह जो एतराफ़ करियां त घटि सज़ा मिलंदी। अदालत जवाबदार खां एतराफ़ी बयान वठण बाबति पुलिस जी दरख़्वास्त रद्द करे छॾी। लिखत में फ़ैसिलो जारी। वफ़ाक़ी खुराक वज़ारत पारां वसकारा घटि थियण सबबि 15 खां 20 सैकड़ो फ़सुल मुतासिर थियण जो ख़दशो ज़ाहिर। फूड सिक्योरिटी बाबति सेनेट जी स्टैंडिंग कमेटी जे इजलास दौरान वफ़ाक़ी खुराक वज़ारत जे अमलदारनि जी ब्रीफिंग। अख़्तियारनि चयो त ज़रई शोबे जे रिथाउनि खे निजी शोबे सां गॾिजी मुकमल कयो वेंदो। ट्यूबवेल सोलराइज़ेशन जो मनसूबो तवनाई वज़ारत हवाले कयो वियो आहे। PSDP में 6 रिथाउनि लाइ 9 अरब 82 करोड़ रुपया रखिया विया। खुराक वज़ारत खे हेल ताईं 3 अरब 49 करोड़ रुपया जारी थिया। दुनिया जी भेट में असांजी ज़रई उपत तमामु घटि आहे। ज़रई उपत में घटिताई जा कारण गैर मयारी ॿिज मौसमियाती तब्दीली आहिनि। फूड सिक्योरिटी अख़्तियारनि चयो त कुझु माहिर चवनि था बरसातूं घटि थियण जो असरु फसलुनि ते पवंदो। वसकारा घटि थियण सबबि 15 खां 20 सैकड़ो फ़सुल मुतासिर थियण जो ख़दशो आहे। कमेटी चेयरमैन चयो त भारत दुनिया में असांजी ज़रई मार्केट खे ख़राबु करे रहियो आहे। चुटियारियूं सानियो केस में 11 जवाबदारनि जी पकी ज़मानत वारी दरख़्वास्त रद्द। नवाबशाह जी दहशतगर्दी तोड़ अदालत में जवाबदारनि जी ज़मानत दरख़्वास्त ॿुधणी थी। वकीलनि जा दलील ॿुधण बाद अदालत ज़मानत दरख़्वास्त रद्द करे छॾी। जवाबदारनि खे जेल माणण जो हुकुम। जवाबदारनि में अॻूणो SHO ग़ुलाम मोहम्मद सहतो, अताउल्ला, अली हसन जुड़ेजो, जबार ख़ासकेली ऐं जानू लांड सूदो ॿिया शामिल। कराची जी अदालत पारां शहर में वधंदड़ रोड हादसनि ऐं लाॻापियल खातनि जी कारकर्दगी ते अफ़सोस जो इज़हार। टैंकर जे टक्कर में शहरी जे फौत थियण वारे केस में अदालत जा रिमार्क्स। अदालत चयो आहे त कराची में वधंदड़ हादसा ऐं लाॻापियल अमलदारनि जो रवैयो अफ़सोसनाक आहे। अख़्तियारियूं क़त्ल ख़ता बदिरां क़त्ल बिलसबब जे सेक्शन ते भाड़ीनि थियूं। जोहर मोड़ हादसे में 5 क़ीमती जानियूं ज़ाया थियूं। अफ़सोसनाक वाक़ियो आहे। अदालत पारां रोड हादसे जी केस में क़त्ल ख़ता जो कलम शामिल करण जो हुकुम। शहरी खे चिबाटे मारींदड़ टैंकर ड्राइवर जी ज़मानत दरख़्वास्त रद्द। अदालत पारां ड्राइवर जो जुडिशियल रिमांड मंज़ूर कंदे जांच ऑफिसर खे ईंदड़ ॿुधणी ते चालान पेश करण जो हुकुम। कन्यारो भरिसां पुर जी वॾी वारदात। क़ौमी शाहराह ते हथियारबंद ड्राइवर खे हेठि लाहे तेल सां भरियल टैंकर काहे विया। टैंकर ड्राइवर पारां थाणे ते पहुची इतला ॾियण बावजूदि पुलिस त रुख़ न वरितो। टैंकर मालिक ऐं ड्राइवर थाणे आरो एहतजाज कंदे चयो त सखर खां कराची वेंदड़ टैंकर में 1.5 करोड़ जी मालियत जो सिरें जो तेल भरियल हो। पुर जी रिपोर्ट दर्ज कराइण बावजूदि पुलिस ख़ामोश आहे। आला अख़्तियारनि खे नोटिस वठी टैंकर वापसि कराइण जी अपील। पुलिस चयो आहे त वाक़िए जी जांच कई पई वञे। जल्द हक़ीक़तूं साम्हूं अची वेंदियूं। यूक्रेन अञा बि अमरीका सां मादनियात जो मुआहिदो करण लाइ तयारु आहे। यूक्रेनी सदर जो अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप सां सख़्त जुमिलनि जी ॾेवट बाबति सवाल ते जवाबु। सदर ज़ेलेंस्की चयो त असां रुॻो इहो चाहियूं था त यूक्रेन जो मौक़िफ़ ॿुधो वञे। साथियुनि खां चाहियूं था त हू यादि रखनि त जंग शुरू करण वारो केरु आहे। असां जंग न अमुन चाहियूं था, पर उन लाइ हिफ़ाज़ती ज़मानतूं ज़रूरी आहिनि। ऐं ओला जो इतिहाद भोरा भोरा थियण जी शुरूआति थी चुकी आहे। क्रेमलिन जे तर्जुमान दिमित्री पेस्कोव चयो आहे त यूक्रेन में फ़ौजी ऑपरेशन समूरा हदफ़ हासिल करण ताईं जारी रहंदो। असां ॾिसूं था त ओला जे इतिहाद में हाणे ॿधी घटि आहे। मुख़्तलिफ़ मुल्कनि ऐं टोलनि जा नज़रिया तब्दील थी रहिया आहिनि। लंडन में यूक्रेन समिट बाबति क्रेमलिन जे तर्जुमान चयो त कुझु मुल्क अञा बि गिरूप में मौजूदु आहिनि जेके बज़ाहिर जंग चाहिनि था। इहे मुल्क यूक्रेन में जंग जारी रखण जी हिमायत कनि था। उहे यूक्रेन खे फ़ौजी कार्रवाइनि जो सामान पहुचाए रहिया आहिनि। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, टाइम न्यूज़ में भलीकार मां शाहिद सियाल। हेडलाइंस ॾिठियूं, इते वठो था शॉर्ट ब्रेक।